अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातिमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलियुमह्हिसल्लाहु अल्लज़ीना आमनू व यमहक़ल काफ़िरीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात जेका मोमिननि जे मथां आज़माइश ऐं इम्तिहान रखियो आहे, उन जो कारण हिकिड़ो ही अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद थो फ़रमाए। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इहो चाहे थो त मोमिननि में ऐं काफ़िरनि जे विच में फ़र्क़ु ज़ाहिर थी पए। मोमिन छाखे चइबो आहे, काफ़िर छाखे चइबो आहे? मोमिन उहो आहे जेको अल्लाह ताला जी जे रस्ते ते साबित क़दम रहे, हर हाल में हर आज़माइश में पंहिंजे रब जे दरवाज़े खां पोइ हटे ई न। ऐं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात ईअं चाहे थो त काफ़िरनि खे मिटाए छॾे ऐं मोमिननि खे ज़ाहिर करे छॾे। ऐं मोमिन ज़ाहिर तॾहिं थींदो जॾहिं अल्लाह ताला जे रस्ते ते हलंदो। ॾिसो त आम मुसलमाननि जे अंदरि ख़ासि मुसलमान आहिनि, मोमिननि जे अंदरि आम मोमिननि जे अंदरि ख़ासि मोमिन बि आहिनि। हीअ जेके अल्लाह जा वली आहिनि इहे मोमिन आहिनि, मुसलमान बि आहिनि, पर इहे छाजे करे ज़ाहिर आहिनि? छो? इन करे जो उन्हनि पंहिंजी ज़िंदगी अल्लाह ताला जी बंदगी में गुज़ारी, ख़ुदा ताला जे दरवाज़े ते क़ाइमु रहिया। मरण खां पोइ बि उन्हनि जा निशान मौजूदु आहिनि, उन्हनि जे मथां किताब लिखिया पिया आहिनि, सवाइने लिखी पई आहे, माण्हू उन्हनि जूं करामतूं बयानु कनि था पिया। त हर दौर जे अंदरि अहिड़ा माण्हू हूंदा, हिन जो गुज़री विया हाणे न थींदा न। हर दौर जे अंदरि अल्लाह जा सालिह नेकबाना हूंदा। बरकात मां इरशाद थो फरमाए त मां रब ईअं चाहियां थो त मां पंहिंजे बाननि खे ज़ाहिर कयां, दुनिया ॾिसे त ख़ुदा ताला जा फर्मा बरदार बाना उन्हनि जो मक़ाम छा आहे, ख़ुदा वटि उन्हनि जो मर्तबो, अल्लाह ताला जी बारगाह में उन्हनि जी इज़त कहिड़ी आहे। फरमाए त अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत, छा तव्हां इहो गुमान कयो था त जन्नत में दाख़िल थींदव? वलम्मा यअलमिल्लाहु अल्लज़ीना जाहदू मिनकुम व यअलम अस्साबिरीन। जो अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात अञा तव्हांखे आज़माई कोन्हे को, तव्हां सभई इहो इरादो कयो वेठा आहियो त असां जन्नत में वेंदासीं। जन्नत असांजी आहे छो जो असां मोमिन बि आहियूं, मुसलमान बि आहियूं। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाए त असां तव्हांखे आज़मायूं कोन्हे को, अल्लाह तव्हांखे अॻु में आज़माईंदो, परखींदो, ईअं जन्नत त कोन मिलंदी। मुजाहिदनि खे बि अल्लाह ताला आज़माए थो ऐं साबिरनि खे बि आज़माए थो। मुजाहिद मैदान में आज़माए थो वञे ऐं साबिर जेको आहे मुसीबत जे टाइम में आज़माए थो वञे। त जॾहिं हुनजे सर जे मथां मुसीबत अचे थी त छा अल्लाह जे दर ते क़ाइमु रहे थो या उनखे छॾे हले थो वञे? उनजा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे जो पंहिंजी जान जे मथां, पंहिंजे ज़बान जे मथां क़ाबू रखणु, सब्र जी निशानी आहे। ऐं ॿी सब्र जी निशानी इहा आहे त ख़ुदा जी बंदगी खां पोइ ते न हटणु, इन मुसीबत वारे टाइम जे अंदरि बि उहो दीन शरीयत जे मथां क़ाइमु रहे, इस्लाम जे मथां क़ाइमु रहे। मुसीबत जे टाइम में बि अल्लाह जे महबूब जे तरीक़े खे छॾे न। इहो साबिर व मुरादी आहे। फरमाए वलक़द कुंतुम तमन्नूनल मौत मिन क़ब्लु अन तलक़ौहु फ़क़द रअयतुमूहु व अंतुम तंज़ुरून। ऐं तव्हां मौत जी तमन्ना कंदा हुआ अॻु में, हीअ इंसानु चाहींदो आहे त भली जाइ ते मोला मूंखे मौत ॾे। अल्लाह ताला फरमाए अहिड़ी तरह सां मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी जेके हुया उहे बि ईअं पिया चवनि था मुंहिंजा मौला असांखे पंहिंजे रस्ते में शहादत अता फरमा। शहादत यानी रब खां घुरनि था। मूं शरीर लिहाज़ सां मौत जो तलब करण जी मना थियल आहे। मौत जी कॾहिं बि तलब न कजे। तलब हमेशह उन शइ जी कजे जेका न मिलंदी हुजे, न मिलियल हुजे। पर उहो कहिड़ो इंसानु आहे जंहिंखे मौत मिलियल कोन्हे को, जो दुआ थो घुरे त मौला मौत ॾे मूंखे। अल्लाह ताला उहो वक़्तु मुक़ररु कयो आहे। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात जे महबूब सख़्ती सां मना फरमाए कॾहिं बि मौत जी दुआ न घुरंदा कयो। हिन आयत मां मुराद छा आहे? तव्हां मौत जी तमन्ना कंदा हुआ अॻे, अन तलक़ौहु
फ़क़द राअयतुमूहु व अंतुम तंज़ुरून, त मौला असांखे मौत ॾे, असांखे मौत ॾे। पर जॾहिं जंग जे मैदान में आयो न, त मौत साम्हूं तव्हांखे नज़र आयो, माण्हू शहीद पिया थियनि, बाज़ू पिया कटिजनि। अलाह ताला जी जॾहिं तव्हां मौत खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त कीअं तव्हांजा इरादा तब्दील थी विया, त मौत छा आहे, मौत जी हक़ीक़त छा आहे। ऐं अहिड़ी तरह सां माण्हू खोड़ थो अहिड़ा त मौला मदीने में मार, पर उते वेंदो न पोइ छा चवंदो, मौला जल्दी ॻोठु मोटाया हाणे, ख़ैर सां मां पंहिंजे माइटनि में मोटी वञा। इहा हिकिड़ी तमन्ना आहे, हिकिड़ो चवंदो आहे त भली जाइ ते, पर मौत जेको आहे सो हक़ीक़ी न आहे, ज़बानी लफ़्ज़ आहिनि सिर्फ़ु। त अलाह ताला उनजी हक़ीक़त खे बयानु फरमाए थो पियो। मौत जी तमन्ना त कयो था त सुठो मौत थिए, भलो मौत थिए, सुठी जाइ ते थिए, पर तव्हां मौत जी कैफ़ियत खां बेख़बर आहियो त मौत चइबो छा की आहे। जॾहिं मुजाहिद मैदान जंग में विया, ॾिठऊं माण्हू शहीद थियनि था पिया, त हुनजा इरादा ई मटिजी विया। चवणु लॻा त घर मोटी वञूं, बचनि ॾे मोटी वञूं, मौला ख़ैर सां मोटाइजा, आया जंग ते आहियूं। यानी मौत हिकिड़ी एॾी आज़माइश आहे, छो जो मथी आयत में अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फन तव्हांखे असां मुजाहिदनि खे आज़माईंदासीं, साबिरनि खे बि आज़माईंदासीं। साबिर मां मुराद छा, त मैदान जंग में आयो, हाणे तूं साबित कदम थी ॾेखार न, तव्हांखे असां आज़माईंदासीं न। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमाए थो त हर दौर जे अंदरि, हर वक़्त जे अंदरि मोमिन खां इम्तिहान वरितो थो वञे। हीअं न जो उहे मुजाहिद बदर में आज़माया विया, उहद में आज़माया विया, खंदक ऐं हुनैन में, तबूक में आज़माया विया, बल्कि असां पंहिंजे दौर जा मोमिन आहियूं, असां हिन वक़्त जा मुस्लमान आहियूं। हिन वक़्त में अलाह ताला असांखे बि आज़माए थो पियो। सिर्फ़ु इहो थो आज़माए त कहिड़ा मुंहिंजे दर ते साबित क़दम रहनि था, कहिड़ा मुंहिंजे दीन खे छॾे पंहिंजी ज़ाती कमनि में मसरूफ़ थी था वञनि। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमाए थो पियो त मां रब काफ़रनि खे मुस्लमाननि जे ज़रिए सां मेटणु चाहियां थो, पर कुफर काफ़र त मेटिजी वेंदो, पर इन सां गॾु गॾु मुस्लमान खे बि त इज़त मिलंदी न, मुस्लमान जी बि त मंज़िलत थींदी न। त ख़ुदा करीम उहो रस्तो असांखे अता फरमाए, जंहिंजे मथां असां क़ाइम रहूं। त आयतुनि जो मफ़हूम इहो थी पियो त अलाह जे रस्ते ते क़ाइमु रहण सां इंसान खे जेका इज़त मिले थी न, उहा किथे बि कोन्हे थी। दुनिया जा माण्हू आहिनि, दुनिया कमाए हलिया विया, हिकिड़े ज़माने ताईं हुननि जो नालो रहंदो, पर जेके फ़क़ीर दुर्वेश रब खे यादि करे हिन जहान मां वञनि था, अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उन्हनि जी मोहबत मोमिननि जे दिलि में रखी छॾे थो। हज़रत बहलोल हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, अक्सर करे क़ब्रिस्तान में वेठो हूंदो, हिनखे सरबत शहर ख़ामोश आहे। क़ब्रिस्तान फारसी शहर ख़ामोश आहे, यानी चुप वारो शहर। हज़ारे क़बरूं तव्हांखे नज़र ईंदव, पर चुपचाप लॻी पवंदी। हीअ बि हिकिड़ो जहान आहे, ख़ुदा जेको असांखे पंहिंजी अखियुनि सां ॾेखारे थो पियो। हिन क़ब्रिस्तान जे अंदरि हिकिड़ी जाइ तुंहिंजी बि रखियलु आहे, मुंहिंजी बि रखियलु आहे। उहो फ़क़ीर उन जॻह ते वेठो हूंदो। पोइ कंहिं माण्हू हुनखे चयो त साईं, हे शहर में मज़ा लॻा पिया आहिनि, बाज़ारूं लॻी पियूं आहिनि, होटल खुलिया पिया आहिनि, माण्हू चर्चे में लॻा पिया आहिनि, तूं हिते वेठो आहे। बुज़ुर्ग ॾिठो अथमि त इन शहर मां हर रोज़ु हिकिड़ो ॿ हेॾे अचनि था पिया, बाक़ी मां हेॾे अची छा कयां। हिन जनाज़े जी सूरत में हिकु ॿ सूरत हर रोज़ु अचनि था पिया, तव्हांजे ॻोठ जा माण्हू हिते था अची दफ़न थियनि, त मां कहिड़ी तकलीफ़ करे केॾे अचां, तंहिंखां मां हीउ रस्तो वठी वेठो आहियां। पर इहो आहे कि जंहिं शहर में मां हिते रहां थो पियो न, हीउ शहर अहिड़ो शहर आहे जो केरु कंहिंजी गिला बि नथो करे, केरु कंहिंखे ईज़ा ई नथो ॾिए। पर एॾे वई त माण्हू भितर था हणनि, के गारियूं था ॾियनि, के धिका था ॾियनि। यानी बुज़ुर्गाने दीन पंहिंजी ज़िंदगी खे केॾो सुहिणो गुज़ारियो आहे, सुठो गुज़ारियो आहे। ऐं तव्हां असांखे तालीम ॾियनि था पिया, सेखारनि था पिया। मुस्लमान पंहिंजे आख़िरी सफ़र खां गाफ़िल कॾहिं बि न थी रह, बंगलनि जे अंदरि महलनि में रह, पर उहो पंहिंजी क़बर वारी जाइ ते विसार न, छो जो इहा जाइ तुंहिंजी रहनुमाई कंदी। जेसीं तोखे तुंहिंजो मौत ऐं तुंहिंजी क़बर तोखे यादि हूंदी न, त तूं भटकण खां बची वेंदे, बेराहे थियण खां बची वेंदे। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।